भले असांखे बचत थिए न थिए पर इहा असांजे सिंधी जी सखावत आहे साईं। इनके करियो असां पंहिंजो पूरो करूं। भले असांजा बच्चा बुख मरी वञनि पर असांजा हुलिया बच्चा बुख मरनि। कॾहिं कॾहिं तो अमेरिका जा भी ईंदा आहिनि अंग्रेज भी। अच्छा हाँ साईं, वो भी कॾहिं ईंदा आहिनि। तस्वीरूं असांजी बंगलो तव्हां ॾिसंदो किरोड़े रुपया ख़र्च थिया आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाइरनि भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। सिंध जी दिलि हवाउनि जे शहर हैदराबाद में मौजूदु आहियूं। उन जॻह ते जिते सिंध जी सकाफ़त जो ही तमामु ख़ूबसूरत कमु थिए थो। सर जो ही कानो हिन मां केॾो कमाल जो कमु थिए थो अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हां सिंध जी ॿाराड़ियुनि में बल्कि शहरनि में बि सिंधियुनि जी ओताकुनि में मूड़नि ते वेठा हूंदव ऐं हीअ सिंधी घरनि अंदरि ही शोपीस बि तव्हां ॾिठा हूंदा जिते कच्छी ऐं मारवाड़ी कारीगर वॾे अरसे खां ई कमु करे रहिया आहिनि। अॼु हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिननि जा ॾुख सूर पुछंदासीं, छाकाणि त हीउ जेको शानदार कमु कनि था उनजे बावजूदि संदनि ज़िंदगीनि में को सुधारो न आहे अची। पोएं पासे ओल्ड कैंपस मॉडल स्कूल, SSP ऑफिस, हेॾां हाई कोर्ट, हेॾां मोबाइल मार्केट, प्रेस क्लब ऐं गोल्ड बिल्डिंग ॾांहुं रस्तो वञे थो। इंतिहाई अहम ई रोड आहे। हितां जॾहिं जॾहिं बि गुज़रंदा आहियूं असांखे या त हीउ कमु कंदे नज़र ईंदा आहिनि ऐं राति जे वक़्तु हिननि मां घणा हिननि ई फुटपाथनि ते सुतल नज़र ईंदा आहिनि। गर्मी हुजे या सर्दी हिननि जो ठिकाणो ई आहे। सो अचो त तव्हांखे पहिरीं हीअ मार्केट विज़िट करायूं था। हीउ कानो वॾी कम जी शइ आहे। हिनखे कीअं कत बांधो वञे थो, कीअं हिन मां मूड़ा ही चिखूं जेके सियारे में सीउ खां बचण लाइ, थधियुनि हवाउनि खां बचण लाइ असांजे सिंधी घरनि में कमरनि जी दरियुनि ते, दालाननि जी दरियुनि ते टंगिया वेंदा आहिनि ऐं तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत शइ बि आहे, मज़बूत शइ आहे, सीउ खां बचाव आहे। हाणे सीज़न सियारे जो हले पियो, तंहिंजे करे वॾे तादाद में असांखे हीअ चिखूं नज़र अची रहियूं आहिनि। उनखां सवाइ हिन क़िस्म जा शोपीस ही तमामु ख़ूबसूरत आइटम्स आहिनि। हितां कारीगर ॾिसो था वीचारा सॼो ॾींहुं लॻा पिया हूंदा आहिनि, ख़ासि तौर औरतूं, मर्द, ॿारड़ा। हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हिननि जा ॾुख सूर पुछूं था। आहिनि त तमामु महिनती पर अलाए छो हिननि जी ज़िंदगीनि में असांखे सुधारो नज़र न ईंदो आहे। छा हाल आहे? तो हीउ ॾिसो हिकिड़ो झूनो कारीगर कमु करे पियो। हिकिड़ी ॿी फैमिली, उनजी दुकान आहे, मुख़्तलिफ़ शॉप्स तव्हांखे नज़र ईंदियूं अलॻि अलॻि। हेॾां वरी अलॻि हिकिड़ो दुकानु आहे। कुझु हिननि जा हिन पासे घर बि आहिनि। फ़िलहालु त नंढा मुड़ा नज़र अचनि पिया ॿारनि जा। ॻोल्हा में आहियूं त वॾा मुड़ा नज़र अचनि। वॾा मुड़ा कोन था नज़र अचनि। अच्छा दोस्तो, हीअ पखा घणो करे सियारे में विकिरो थींदा आहिनि। घरनि अंदरि थधी हवा खां बचण लाइ दरियुनि ते टंगिया वेंदा आहिनि। हिन जी क़ीमत केतिरी आहे, केतिरो वक़्तु लॻे थो हिननि खे तयारु करण में ऐं किथे किथे विकिरो थियनि था, हिकिड़ो कारीगर आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। नालो छा आहे तव्हांजो? साईं भगत अशोक दास। भगत अशोक दास। तव्हां मारवाड़ी आहियो, कच्छी आहियो? साईं जोगी आहियूं। तव्हां जोगी आहियो? जी साईं। हिते कहिड़ियूं कहिड़ियूं कम्यूनिटीज़ कमु कंदियूं? साईं असां हिकिड़े माइट आहियूं, पंहिंजे में आहियूं। पंहिंजा पाण में आहियूं साईं। सही आहे। अच्छा, हीअ जेके कहिड़ी कहिड़ी साइज़ जा आहिनि इहे पखा? साईं 11 फुट जो आहे, 10 फुट जो आहे, 10 फुट जा आहिनि, 9 फुट जो, ये 8 फुट जो, ये 7 फुट जो ऐं 6 मतिलबु मुख़्तलिफ़ साइज़ आहे। अच्छा, हिन वॾे में वॾी जेका साइज़ आहे हुनजी क़ीमत केतिरी आहे? साईं उहो स्क्वायर फुट जो हिसाबु आहे, 60 रुपया फुट जे हिसाब सां ठाहींदा आहियूं। ईअं तो कम से कम 120 रुपया स्क्वायर फीट आहे। अच्छा। लेकिन छा कि एतिरी लागत नथी मिली, कपिड़ो महांगो थी वियो, हर शइ महांगी थी वई आहे, एतिरी बजट न आहे साईं। अच्छा, पोइ हिन मां तव्हांखे बचत केतिरी थिए थी रोज़ाना? साईं बसि इहा आहे कि रोज़ कमायूं, रोज़ खायूं। अच्छा, 500, 1000 मिड़े ये सीज़न आहे सर्दियुनि जो। इन में जेतिरो कमाईंदा आहियूं 4 महीने में, 6 महीने में 50-60 हज़ार रुपया जेतिरो मिली वियो तो मिली वियो। वरी गर्मी में वेही सुकून सां खाईंदा आहियूं। अच्छा, हिते असां ॾिसंदा आहियूं त राति जे वक़्तु तव्हांजा माण्हू घणा हिते फुटपाथनि ते सुता पिया हूंदा आहिनि। साईं छा सबबु आहे? इहो सबबु आहे जो असांजा पहिरीं तो घर जाम हुआ, सारी कॉलोनी असांजी हुई, पोइ वरी हर जॻह में कब्ज़ो थी वियो, असांजी जॻहियूं थी वई घटि, वॾा वॾा माण्हू अची विया आहिनि हिते।
असां वरी डिजी विया। अच्छा पहिरीं पोड़ा असांजा हुआ सचे दिलि जा। हींअर घर बार आहे न, नंढा नंढा घर आहे। घर में हिकु अफ़राद आहे 5, हा 2 ॼणा घर में आहिनि, 3 ॼणा ॿार सुता पिया आहिनि। छा कयूं साईं? ॿारनि खे पढ़ायो था न? साईं बचा वेंदा आहिनि पढ़ण जे लाइ बि, वधीक पढ़ींदा आहिनि। घणो वरी हिन कम ते आहे तव्हांजो फोकस? खोड़ न चवंदासीं साईं। अच्छा, हिते असां ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं तव्हां इंक्रोचमेंट जे नाले ते हितां ऑफिसर उथारे बि छॾींदा आहिनि। हा साईं, बल्दिया वारा कोई वॾा ऑफिसर ईंदा आहिनि। अफ़सर ईंदा आहिनि त कोई चवंदा कि बाबा पट्टियुनि साफ़ु कयो। कोई वॾो अफ़सर पियो हिते सर्वे कंदो, हिते ॾिसंदो। ठीकु आहे साईं, माल वठी हिकिड़े पासे रखी ॾींदा। बाक़ी घर में जॻह एतिरी न आहे जो हुते वञी माल रख। हीअ दयालदास क्लब जे गेट जे अंदरि या हिते सुञाण वारा हुते माल रखी ॾींदा आहिनि। ॿियो केरु तव्हांखे तंग कनि था माण्हू या न? न बसि बल्दिया जो ख़तरो आहे असांखे, ॿियो केतिरो न आहे। बल्दिया वारा तंग कनि था? हाँ, बल्दिया वारा न तंग नथा करे कि भले कि तुम कारोबार करो, ये चवंदा आहिनि। कारोबार करते रहो और अपनी रोज़ी करो, बाक़ी खन कचरा मत करो। बड़े बड़े सही था चओ। अच्छा दोस्तों, हैदराबाद जी रेडियो पाकिस्तान स्टेशन जे बिल्कुलु भरिसां जेके फुटपाथ ठहियल आहिनि, हितां हाई कोर्ट आहे। ही डिप्टी कमिश्नर हाउस साहब बहादुर जो बंगलो आहे, ऐं बंगलो बि तव्हां ॾिसंदो किरोड़े रुपया ख़र्च थिया आहिनि। ऐं हिन फुटपाथ ॿाहिरां ही वीचारा मज़दूर ऐं पोरियत ग़रीब कमु कंदा आहिनि। ऐं इहो जेको DC साहब हिन बंगले में रहे थो, अवाम जे टैक्स जे पैसनि मां ही बंगलो ठहियो आहे साहब बहादुर जो। दोस्तों, पंहिंजनि घरनि अंदरि ख़ासि तौरु शहरनि में घटि पर ॿाराड़ियुनि में इहे जे काननि मां ठहियल मूड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जो इस्तेमालु थिए थो। ऐं पंहिंजे हिन उताकुनि में ऐं इहे मूड़ा ऐं काननि जो इहो फर्नीचर पंहिंजी उताकुनि जी सूंह बणियल हूंदा आहिनि। ऐं इहे ॾाढा पाइदार बि हूंदा आहिनि, आरामदाह बि हूंदा आहिनि। सो हिकिड़ो कारीगर आहे, तमामु पुराणो कारीगर आहे, ऐं हिनखे सम्झो वञे थो त हितां उस्ताद कारीगर आहे। हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, नालो छा आहे तव्हांजो? साईं नारायण दास नालो आहे मुंहिंजो। नारायण दास जी। सवेल तव्हांजो गोकुल दास? बसि उहो हाणे दरगाह में नालो मुंहिंजो गोकुल देव आहे। गोकुल देव? हा। अच्छा, उहो छा थी करे? साईं लाहौतला मकान वेंदा आहियूं नूरानी सरकार ते। हा, उन हिसाब सां नालो गोकुल देव रखियल आहे। सही आहे। छोकी कमी त गोकुल देवन वारा कंदा आहियूं हुते जबलनि में। हा सर। अच्छा। हा, ज़िंदगी मौज जो सफ़र आहे। सही सही। लतीफ़ सरकार जी राह आहे। वॾी ख़तरनाक माण्हू। अच्छा, इहो मूंखे ॿुधायो भाउ नारायण दास जी सर, त हीउ जेको फुटपाथ ते तव्हां कमु कयो पिया, जी सर, केतिरो अर्सो थियो आहे हैदराबाद? ऐं घटि में घटि 80-90 साल थियनि पिया। मुंहिंजे ॾाॾे खां वठी, बाबे खां वठी, वॾे भाउ खां वठी ऐं मूं ताईं अञा असांजी चौथी पीढ़ी हले पई। 80-90 साल थी विया? जी सर। अच्छा। हा, हिते केतिरा आइटम्स तव्हां तयारु कया था? ऐं हिते ॿारनि जी कुर्सियूं ठहनि थियूं। हा। इहे मदरसनि लाइ, मस्जिदनि लाइ जेको नमाज़ पढ़ंदा आहिनि, उस ईंदी आहे, सी लॻंदो आहे नमाज़ियुनि खे। उन्हनि लाइ इहे पर्दा नमाज़नि लाइ घरनि में बि? हा, घरनि में बि जेके विरांडा हूंदा आहिनि, विरांडनि में उन्हनि में बि इस्तेमालु थींदी आहे। पखा? जी सर। पखा बि चइबो आहे, चिक बि चइबो आहे। हा, इन जो माना हाणे उर्दू में चयो वञे न, इनखे चटाई चवंदा आहिनि। अञा सिंधी में चओ त कीड़ी बि चवनि था, छिपरी बि चवनि था। इनखे मुख़्तलिफ़ नाला आहिनि। मुख़्तलिफ़ नाला आहिनि। सही आहे। इन खां सवाइ ॿिया कहिड़ा आइटम आहिनि? ॿिया ही नंढड़े ॿारनि जा कुर्सियूं, माना जेके सोफ़ा आहिनि, इहे वॾे माण्हुनि जी कुर्सियूं, स्टूल जिते तव्हां वेठा आहियो, इहे ऐं शोपीस अजरक वारा? शोपीस अजरक वारा सिंध सखावत जो माना मुख़्तलिफ़ कमु असां कयूं। घणो आइटम कहिड़ो विकिरो थिए थो? जी सर। घणी शइ कहिड़ी हले? इहे थिए सियारे जी सर। सियारे ऊन्हारे में ॿिन्हिनि में। ॿिन्ही में हले? ऊन्हारे में वॾो उस ऐं कुर्सियूं हवाऊं, सही। लू जी हवाऊं। हा, ऊन्हारे सियारे में कमु इहे जो माना 12 महीने जो आहे। किथे किथे विकिरो थियण लाइ वञे थो? ई घणी विकिरो त साईं जाम थिए थो। किथे सिंध किथे सखावत आहे, तव्हां सम्झो था। न सॼी सिंध में कहिड़ी जाइ ते वधीक वञे थो? वधीक पंहिंजे सिंध में ई वञे थो। जीअं बदीन आहे, बदीन आहे, मातली आहे, टंडो मोहम्मद खान आहे, सम्झे टंडो लयार आहे, मीरपुर आहे, उत्तर सिंध वाली उत्तर में लाड़काणो, मतिलबु सॼी सिंध में वञे थो। दादू शहर। सही आहे। दादू शहर में। ही कानू तव्हां किथां था घुरायो? अरे इहो बि हिते ई थो अचे,
जीअं मटियारी थियो हा। सम्झी इन पासे खां ईंदो आहे अच्छा हीअ कर थियो नंढी तीली वारो कमु जेको आहे जी सर इहा तीली छाजी आहे ये सर ये इस्लामाबाद मां ठहियल बंडल ईंदा आहिनि हिकिड़ा अच्छा। पोइ असां उन्हनि खे कटे हा। आयो हा। ऐं उन्हनि में पंहिंजो सौ विझो माना हीअ मशीन जा हा ठहियल ही मशीननि जा ठहियल आहिनि इस्लामाबाद खां ईंदा आहिनि इस्लामाबाद में। हा इहो कीअं कहिड़े हिसाब विकिरो थिए थो साईं हाणे ही असां त हिननि खां 80 रुपए 90 रुपए फुट वठूं था हा। पोइ असां 150 रुपया अगरि घणी सजावट करे थो त 220 रुपया ईअं फुटनि ते मिड़े दाल मानी कढूं पिया सरकार पंहिंजे बच्चनि जी रोज़ी हिन मां कढियो वञो महीने में घणो कमाए वञो था अरे साईं कमाई कहिड़ी आहे कहिड़ी माड़ियूं वॾायूं पिया पिया त उहे ई फुटपारनि ते आहियूं सरकार ना बच्चा स्कूल वञनि ना पढ़ाई ना का ॻाल्हि पोइ ॿियो कमु छो नथा कयो हर हाणे ॿियो कमु छा आहे ॾाढाणो अबाणो कमु आहे असांजो हा रिज़क ॾियण वारो मुंहिंजो रब आहे ॿारनि खे भला पढ़ायो तव्हांजा ॿार भला सुधरी पवनि सर ॾिसो न पढ़ाई जेका आहे न उहा वज़ीरत आहे हुनर जेको आहे उहो भाषा आहे असांखे हुनर ई अहिड़ो असांजो आहे जो आर्मी फौज ही उहो असांखे कारनि में विहारियो ॾिसा हुलिया असांजा असां बंगलनि में वञी पंहिंजो कमु धंधो इहे करूं था पोइ हीअ भाषा ई धंधो भलो आहे न दादा ऐं इहा ॻाल्हि त हिन भाऊ जी कंहिं हद ताईं सही आहे त हुनर बादशाह आहे हा सर पर हाणे इहो हिननि जो जेको हुनर आहे हिन जे मुताबिक़ त अञा ताईं हिननि घणा माण्हू आहिनि ॾिसो तालीमूं वरितल आहिनि तालीम हींअर आहे वॾे माण्हुनि जी पेननि ते माण्हू सर्टिफिकेट ठाहियो वञनि कूड़ा सर्टिफिकेट ॾेखारियो ॿारनि खे पास कयो वञनि हा। असां में उहो कमु आहे न ऐं तालीम हींअर तव्हांखे ख़बर आहे केॾी महांगी तालीम हले पई सही आहे सम्झे अच्छा गैर सिंधी बि इस्तेमालु कंदा हूंदा वठंदा हूंदा तव्हांखे इहे शयूं हा सर वठनि था उहे पसंदि कंदा जी सर हैदराबाद जा शहरी हा हैदराबाद जा शहरी या कराची वञे थो हीउ सामान हा कराची बि वञे थो कराची लाहौर इस्लामाबाद हर जॻह ते ईंदो आहे अच्छा हैदराबाद खां सवाइ ॿियो किथे कमु थिए थो हीउ भला न सर हैदराबाद खां सवाइ ॿियो किथे कमु ईअं कमु थींदो हूंदो किथे न किथे न सर जिते असांजा माण्हू रहनि था न उते ई कमु थिए थो हा ठीकु आहे भाउ वरी सिंध एरियनि में सही आहे। सिंध एरियनि मथे उहो सिंध में हा कमु थो सिंध एरियनि में वरी सो दोस्तो हीउ जेको कानो आहे उनखे तव्हां बेकार न सम्झो हिन मां वॾो कमाल जो कमु थिए थो वॾो ख़ूबसूरत कमु हा थिए थो। छपरा गाॾियुनि जा गाॾियुनि जा गाॾियुनि छपरा। जा ही उहो हर कंहिं ठाहियो वञो वरी ॿिया छित में बि हीउ इस्तेमालु थिए थो न इस्तेमालु में थिए थो। पखा टूआ हा। पखनि टूअनि जी छित जेका हा। आहे उहा बि अञा ताईं ॿारनि में शहरनि में हा। जंहिं ते तयारु थिए थी छा कार पार्किंग चवनि था न उन्हनि लाइ कोठाउनि जे लाइ उहो ठाराइनि था मुख़्तलिफ़ जॻहियुनि लाइ इस्तेमालु थिए थी बहरहाल हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत हीउ बि आर्ट आहे जी सर पर अफ़सोस इहो आहे जो हिननि कारीगरनि जी ज़िंदगी हिन कम मां बदिलजी न आहे सघी न न न अञा ताईं दाल मानी में पूरा आहियूं सख़्तु हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारीनि था जी वरी सर। तकलीफ़ुनि सां हीअ ज़िंदगी गुज़ारीनि था सो बहरहाल प्लास्टिक जी शयूं बि अची वयूं आहिनि हा। पर असली कमु हीअ आहे ओताकुनि जी घरनि जी सूंह आहे असांजी माना असां चऊं त यार असीं पंहिंजी सकाफ़त सां प्यारु कयूं था हा बाबा ऐं असांजे घर में का बि सकाफ़ती शइ न हुजे वेहण लाइ बि असां वटि माना प्लास्टिक जी कुर्सी हुजे या सोफ़ो पियल हुजे ऐं मूड़ो न हुजे पोइ असां सकाफ़त सां कहिड़ो प्यारु कयो असांजे घर में को अहिड़ो ख़ूबसूरत शोपीस बि टंगियल न हुजे ॿारनि खे इहे नंढड़ा मूड़ा इहे बि न वठी ॾियूं इहे असांजी सिंधी जी सखावत आहे बाबा पोइ असांजी छाकाणि त हीअ सुञाणप बणिजी चुकी आहे हीअ जेतिरे वक़्त खां बि कमु थिए पियो पर हाणे हीअ सिंध जी सकाफ़त भले असांखे बचत थिए न थिए पर हीअ असांजे सिंधी जी सखावत आहे साईं यार ॻाल्हि हिनखे करियो असां पंहिंजो पूरो करूं वाह वाह यार शाबाश, भले असांजा बच्चा बुख मरी वञनि वरन असांजा हुलिया इहे अलाह न करे तव्हांजा बच्चा बुख मरनि हा न हुन चयो आहे कि रिज़क बान चलते नहीं पंछी और दरवेश जिनको तबका रब का उनको रिज़क में वाह, वाह। असां साईं रब जे तबके ते वेठा आहियूं बिल्कुलु रब सभिनी खे रिज़्क़ ॾिए पियो सभई इहे जेको हिन सिंधी काइनात कहिड़ा जो कोन्हनि। हा सभु कहिड़ा कोन्हनि हा पखी न सभे हंज कंहिं मंझि अचे भू ॿाहिरि जे तव्हां जहिड़ा फ़क़ीर अची वञनि त भू अचनि थियूं महिरबानी महिरबानी सो ॻाल्हि इहा आहे त भाऊ जी हिन कारीगर जी उस्ताद कारीगर आहे हिननि माण्हुनि जी इज़त करणु घुरिजे यार हीअ असांजी सकाफ़त खे असांजी सिंध ॿिन्ही जी सूंहं हथनि खे खां ज़िंदा सलाम कंदो आहियां असांजो वातो खे ॿिन्ही हथनि सां सलाम आहे हा। हिननि कारीगरनि जी इज़त करणु घुरिजे छाकाणि त हीअ असांजी पोरियो आहे सकाफ़त बाबा। सां असांजे इश्क वॾनि जो कंदा पोरियो आहे पंहिंजे हुनर सां इश्क कंदा हा। ऐं असांजी सकाफ़त खे अॻिते खयों पिया हलनि वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी अलाह साईं ख़ुशि करे दोस्तो हिकिड़ो मूड़नि जो कारीगर कम खे लॻल आहे हिन सां कचहरी कयूं था
नालो छा आहे भाउ तव्हांजो? मुंहिंजो नालो श्याम बाबू आहे। श्याम बाबू, जी साईं। नालो त भलो आहे। हा साईं, मां बि रखियो आहे। हा, हीअ त न ॿारनि जा वेठा आहियो मूड़ा, वॾनि जा नथा ठाहियो या? न, वॾनि जो ऑर्डर मिलंदो आहे तो ठाहींदो आहियां साईं। अच्छा। नालो पोइ इहो नंढा ॿारनि जो खपाईंदो आहियां। ऑर्डर ते थिए थो बसि? हा। भला हुनजी घुर्ज हाणे घटिजी वई आहे वधे पई? नहीं, हाणे हिनजी वधे पई। वधे पई? हा। अच्छा। हा, ॿार छो त वधीक थी विया आहिनि। हा, हर केरु खणी थो वञे साईं। सही आहे। किथां किथां जा माण्हू वठण ईंदा आहिनि? पूरे सिंध जा ईंदा आहिनि साईं। पूरी सिंध जा? हा। घणा शौक़ीन किथे जा? कॾहिं कॾहिं लड़काणे जा, शक्कर जा, दादू जा? कॾहिं कॾहिं तो अमेरिका जा बि ईंदा आहिनि, अंग्रेज बि। अच्छा। हा साईं, उहो बि कॾहिं बि ईंदा आहिनि, तस्वीरूं असांजी। हा। हा। हीउ जेको वॾो मूड़ो हूंदो आहे उनजी क़ीमत केतिरी हूंदी आहे? केतिरो वक़्तु लॻंदो आहे हुनखे ठाहिण में? हुनखे साईं 7 ॾींहं था लॻनि। 7 ॾींहं हिकिड़े में? हा साईं। अच्छा। हा साईं। हुनजी क़ीमत केतिरी हूंदी आहे? 3000 रुपया साईं। 3000? जी साईं। तव्हांजो केतिरो ख़र्चु ईंदो आहे? असांजो हुनमें 1500 रुपया ख़र्चु ईंदो आहे। 1500 रुपया? जी साईं। ऐं हीउ नंढो मूड़ो जेको ठाहे पिया इहो 600 जो आहे। इहो 600 जो आहे? जी साईं। इहो ॿारनि लाइ आहे? जी हा। सही आहे। तो दोस्तो हिननि जा ॾुख सूर तव्हां ॿुधा। जीअं हुन ॿुधायो त 90 सालनि खां हीअ हिते ई आबाद आहिनि ऐं हिन कम सां लॻल आहिनि। सो हिननि जा पंहिंजा ॾुख सूर आहिनि, पंहिंजूं तकलीफ़ूं आहिनि। पढ़ाई खां हिननि जा ॿार महरूम आहिनि, छाकाणि त इन ई कम खे पंहिंजी क़िस्मत सम्झनि था। सो हीउ कमु हले पियो फुटपाथनि ते, हीउ कमु थिए थो। आहे तमामु शानदार कमु, ॾाढो ख़ूबसूरत कमु आहे, मज़बूत कमु आहे। ऐं तव्हां ॾिसो न हिकिड़े काने मां, जेके काने खे बेकार शइ सम्झो वेंदो, पर कानो बेकार न आहे, वॾी कमाल जी शइ हूंदी आहे। सो दोस्तो, असां तव्हांखे हैदराबाद शहर अंदरि सिंध जी सकाफ़त जे हिकु हुनर बाबति ॼाण ॾिनी ऐं उन हुनर सां जुड़ियल तक़रीबन 50 खां वधीक जेके ख़ानदान आहिनि उहे कीअं पिया ज़िंदगी गुज़ारीनि उन बाबति बि तव्हांखे हाल वाल ॾिनोसीं। अॼोकी वीडियो तव्हांखे अलाए कीअं लॻी, कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं हिकु दफ़ो ॿीहर आऊं तव्हांखे इहा ई रिक्वेस्ट कंदुसि त पंहिंजे भाउ जो ई चैनल सब्सक्राइब ज़रूरु कयो। सदाईं गॾु, माशा अल्लाह।